मुखे मौजू दिनो अबे अम्मा ते रोशनी विझो इंशाअल्लाह ताला जो कुछ रब चवरायो पर बुधाइंदो कुरान सुभान अल्लाह चवरा जा तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दी लियकून लिल आलमीन। बरकत वाली ज़ात उन्हें अल्लाह दिया जे नाज़िल किया फुरक़ान के पंजे बाने जे मथा तौरेत मूसा नबी के दिलई, इंजील ईसा नबी के दिलई, ज़बूर दाऊद नबी के दिलई, असांजे मोहम्मद करीम के जो फुरक़ान दिलई। फुरक़ान माना फर्क करने वालो किताब, हक वाला जुदा, ना हक वाला जुदा, ना हक वाला 50,000 साल वाले गर्मी वाले दियों में क़यामत वाले दियों पत्थर में गोता प्या खाइंदा हक वाला कुरान वाला जो अर्श जे सामने तो बीता। अल्लाह ताला शलकिया शाम नसीब करे दादा आमीन चो। हुजूर ते उहो कुरान नाज़िल कई जेको नबी सही मक्के में पढ़ियो आ, मदीने में पढ़ियो आ, ताइफ में पढ़ियो आ, बदर में पढ़ियो आ, उहद में पढ़ियो आ। नबियन जे सरदार नबियन जे पगदार जो कुरान पढ़ियो आ दर दर ते कड़ा खड़काए मानुन के मोहम्मद मुस्तफा जो कुरान बुधायो। ये इतनी जमात सुबह को वठी आई जो कुरान बुधण लाए आई जेके कुरान बुधण आया कोई बई हथ मथे खड़ा सब जो सुभान अल्लाह। ये उहे कुरान जेके सिद्दीक अकबर दुकान ते पढ़ियो आ, उमर फारूक भेण खां ॿुधी पढ़ियो आ, उस्मान खनिया शहादत जे टाइम ते पढ़ियो आ, सोने अलीअ घोड़े ते पढ़ियो आ, अम्मा जन्नत खातून यकी हलंदे पढ़ियो आ, इमाम हुसैन जो करबला के मैदान में पढ़ियो आ। ये उहो कुरान आ जेको चांगन साहबन जे गोठ में सुबह खां वठी समूरा चो कुरान पढ़जी रहियो। मानू एतरा ना आयान जेके मलाइका आयान आसमान खां लही आयान तोला करे मलाइका आयान जो कुरान ॿुधण लाइ मारे कंदे सिज लहंदो आ। असां पंहिंजे घर में नज़र कंदाऊं त आसमान में सितारा नज़र ईंदा आहिनि, सितारा नज़र ईंदा आहिनि। जिथे कुरान पढ़ियो वेंदो आहे उते नूरानी लाइट चमकंदी आहे। आसमान खां मलाइक उन लाइट खे ॾिसी जो कुरान ॿुधण ईंदा। सब चओ सुभान अल्लाह। अजो तो कुरान ॿुधाया ये उहो कुरान जंहिंखे नाज़िल कई तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। हिनखे उन्हीअ नाज़िल कयो आहे जेको जहाननि जो पालनहार आहे। हिन कुरान खे उन्हीअ रब नाज़िल कयो आहे। बरकत वारी ज़ात उन्हीअ अल्लाह जी आहे जे नाज़िल कयो आहे फुरक़ान खे
पंजे पाने जे मता जो नबी अभी वाना थी ना आने क्या थी ना अंदा ढगला अना अव्वलुल आबिदीन चवे न पैगंबर तो अव्वल नंबर में अल्लाह जी इबादत करने वालों में मोहम्मद करीम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरान पढ़ो अर्श वाले ते पैगंबर एड़ो कुरान दिनो तमाए इनके पढ़नो तुझो कमा दुश्मन दोस्त पढ़ाए ॼण तोखे मां अल्लाह जे ज़ात जो कमा नबी से कुरान पढ़ो जो दुश्मन भी दोस्त थी जा सब तो सुभान अल्लाह जेके लड़ा लड़ा प्या कन उहे प्या चवन आहे को जेको अरबी मोहम्मद करीम ने वठी हले जे जो कुरान ॿुधो आहे कुरान रंग लाए छॾियान असां के वठी हलो त कलमो पढ़ी सोने नबी जा गुलाम बणजो हुजूर एड़ो कुरान पढ़ियो जो कटियल कल्ब माण्हुनि जा रोशन थी विया यतलू अलैहिम आयातिही वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा मुझे सोने नबी दुनिया में अची हे दुकान खोलियो मारे त कन्नी जाए एड़ो कुरान पढ़ो जो कटियल कल्ब माण्हुनि जा रोशन थी विया कारियूं दिलियूं जो पाक थी वयूं ॿुधो कांगन साहबन जे जलसे में अचण वारो मोहम्मद मुस्तफा जहिड़ो जो कंहिंखे कुरान पढ़ण ईंदो ई न असां पढ़ूं जमात ॿुधे असां पढ़ूं मलाइक ॿुधनि नबी से कुरान पढ़े मलाइक कुरान ॿुधनि सहाबा कुरान ॿुधनि आल बैत कुरान ॿुधनि जिन्न कुरान ॿुधनि पर रब जी ज़ात बि मोहम्मद मुस्तफा जो कुरान ॿुधे हुजूर के पैगंबर तारी कमली वाला जवान तू अधरात निंद्र करे अधरात जाग रेसा निंद्र करे चौथी पति जाग साईं मां छा कया के वरतिल कुरान तरतीला ठाहे ठाहे ज़मीन ते कुरान पढ़ण तो नबियन जे सरदार जो कमा रहमतुल्लाह अलमीन जो कमा फर्श ते कुरान पढ़ तू जो कमा अर्श ते बारकम कुरान ॿुधण मां अल्लाह दे ज़ात जो कमा कुरान पढ़ा तो जीअरनि ते भी रहमत मरी वञनि ते रहमत पाड़े ओड़े ते रहमत जेसि ताईं आवाज़ थो वञे जो रहमत वसे अमा आमना चयो बच्चो मुखे जॾहिं जायो पेट मुबारक में अल्लाह सजो घर मुझो रोशन थियो कनु ॾेई ॿुधजाए वेठी मके में आ एड़ी लाइट भरी वई मके में वेठी आ शाम जूं मारियूं अखियुनि सां पई ॾिसां ॾाढे मको ॾाढे शाम भाऊ तारक साहब भी आयो अल्लाह जलसो असांजो पंहिंजो थोड़ी देर में खत्म कंदुसि पर अॼु त कुरान ऐं नबीअ जो शान ॿुधायां कुरान शफात कई तभी तुझी जाए जन्नत मोहम्मद मुस्तफा शफात कई तभी तुझी जाए जन्नत मारे कन्नी जाए नबी शफात करना हाफिज शफात करना आलिम शफात करना शहीद शफात करना पर कुरान मजीद बगालू कनो एक शफात कनो ॿियो हुज्जत कनो सुभान अल्लाह धरिया थकलो कुरान चंदो रब
हिन सां लेखो न कर दुनिया निंड कनी हे रात जो मांखे पढ़ंदो हो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। आद रहमत वारो कुरान ॿुधाया सदको वञा मां नबीअ जे ग़ुलामनि तऊं हीअं बिस्तरा विछाया पिया अखियूं निंड जे लाइ सिकिन पयूं अखि खणी बिस्तरनि ॾे न पिया निहारनि हीअं जो नज़र पई कजे के महिल तिलावत पिया कुरान जी कनि के महिल सजदे में आहिनि के महिल क़ियाम में आहिनि। इहे थी मुंहिंजे नबीअ जा सचा ग़ुलाम। खां परे वेंदे निंड न कंदे हिन जे शाम में ईंदे हे क़ुरान रब वटि हुज्जत करे जन्नत वठी वेंदी। क़बर में पुॼंदे बि क़बर में क़ुरान शाम कंदुई। अमाम ना चयो बचो जायो ॼमण सां नबी सही सजदे में विया तनुडी जाए मारे अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे कयो दुनिया के समझायो जंहिंजो मां मोहम्मद तो सजदो क्या तहां भी उन्हीं जो सजदो कयो। 18,000 मखलूकात में जो रब के इंसान प्यारा सभिनी इंसाननि मां जो नबी प्यारो सभिनी नबियनि मां जो असांजो नबी प्यारो आहे कि न। अल्लाह करे एड़े नबी जो निंड में दीदार थी वञे। नबी ॾिठी त उमिरि जा दुख लही वेंदा। अमराम ना चयो नबी संजाया सिर मुबारक सजदे में रखी हे लफ्ज़ नबूवत वारी मिठड़ी ज़ुबान मुबारक ते होया हीअं जो कनु जा छा पिया फरमाइनि अल्लाहुम्मा ग़फिर ले उम्मती। नबी जमियो उम्मत याद मेराज ते वञे उम्मत याद ताराज़ीअ जे तौर ते उम्मत याद क़यामत ॾींहुं उम्मत याद पुरसरात ते उम्मत याद कुर्बानी थो करे उम्मत याद। उहो नबी असांखे मिलियो सहाबा पुछो साईं क़यामत ॾींहुं काथे लहूं। नबी फरमायो आप हाउस कौंसर ते बीठो हूंदुमि उते अचिजो। साईं उते न हुजे के पुरसरात ते अचिजो उते बीठो हूंदुमि। साईं उते न हुजे साईं पोइ काथे लहूं के ताराज़ीअ जी तोड़ उते अचिजो उते बीठो हूंदुमि। साईं उते न हुजे नबी फरमायो जाते गरीब ॾिसो उते अचिजो विच गरीबनि में मां मोहम्मद बीठो। मुबारक अथव चांदन साहबनि जे गोठ में पंधु करे कुरान के ॿुधण वारो मुबारक अथव। नबी चयो गरीबनि खे भुखे में मिलियो। सुभान अल्लाह नथा चओ। अहिड़ो नबी मिलियो जे परावनि खे चओ पंहिंजो बण। आमना चयो शाम उत्तर जे पासे ॾे कनि 5-8 मिनटनि में ख़त्म कंदुसि। साईं जन जा प्रोग्राम घणा हूंदा इनके वक्त न विहारींदुसि मारे कंदे अचु त तुंहिंजो अंदर उठारियो। शाम उत्तर जे पासे ॾे ओस ताईं लाइट वई छो हिन करे त हज़रत खलील जी क़बर मुबारक शाम जे पासे ॾे जॾहिं हज़रत खलील काबो तयारु कयो अर्श वारो थो चए छा मजूरी ॾियां हीरा लाल जवार मोती सोन चांदी साईं मां काॾे कंदुमि मूंखे कुझु न खपे छा मजूरी ॾियां कंहिं जेको आख़िर ज़मा मोहम्मद करीम पैदा कंदे इहो मुंहिंजे पुश्त मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मूंखे मजूरी मिली।
नबी जो दीदार कई तो दुनिया जा सोना विसरी वेंदई बियो कुछ न खपे इहो मुझे पुष्टमो पैदा कर हज़रत शाम ताईं लाइट हिन करे वई त हज़रत खलील खे मिसकाल ॾिनई त जंहिं जवान लाइ दुआ घुरी आई अॼु उहो ज़मीन ते उहिजी वियो तॾहिं त चई त मोमिननि ते मुंहिंजो वॾो थोरो आहे जो चूंडे तव्हांखे रसूल ॾिनो अथमि मुशरिकनि ते न यहूदियुनि ते न नसारनि ते न चओ मोमिननि ते मोमिन उहे थी जेके रब जो नालो ॿुधनि दिलि ॾकी वञे मोमिन उहे थी जेके ग़ैर जो सजदो न कंदा आहिनि मोमिन जो सजदो हिकिड़े रब जो कंदा सजदो कंहिंजो कयूं असांखे उहो नबी मिलियो जंहिं परावनि खे चओ पंहिंजो बणायो परावनि खे पंहिंजो बणाई नंढड़ो छोकिरो आहे यहूदियुनि जो रोज़ानो रोज़ रसूलुल्लाह वटि ईंदो कनो ॾेई ॿुधिजांइ नबी साईं वटि ईंदो साईं जन खे गौड़ो पाणीअ जो बि भरे ॾींदो वुज़ूअ जे लाइ नबी साईं खे जुती मुबारक ठाहे ॾींदो साईं जन खे चवंदो साईं हे तव्हां जुती मुबारक पायो ही कदमनि मुबारकनि में रखी ॾींदो वुज़ूअ जे लाइ गौड़ो पाणीअ जो भरे ॾींदो ॿ टे ॾींहं गुज़रिया उहो छोकिरो न आयो पुछा क्यों त नंढड़ो काथे आहे साईं उहो बीमार थी पियो आहे पाण पुछा करण था अचनि सदको वञा मां हुज़ूर जे नाले तूं सके भाउ ॾे न वेंदो आहे पुछा करण छो सुञो आहे मथां 5 रुपया घुरे मरे त जिंद छुटे सदको वञा हुज़ूर तां उन नंढड़े दे वियान यहूदीअ दे छोकिरे दे हेॾे कंडी जाए नंढड़ो बेहोश पियो आहे अल्लाह अखियूं बूटियूं पयूं अथसि नबी साईं दुआ घुरी ऐ रब ऐ मुंहिंजा साईं ऐ मुंहिंजा अल्लाह मुझे दुआ के कबूल कर हिकिड़ो दफ़ो इन नंढड़े के उथार ऐं इन नंढड़े के कलमे जी दौलत नसीब कर नबी साईं जी दुआ छा थो सम्झे ईअं जो दुआ घुरियऊं जो दुआ कबूल थी वई सुभान अल्लाह कर ॾाढो नंढड़े अखियूं पटियूं पी हुन जो यहूदी तौरेत जी तिलावत पियो करे हा हा नबी साईं खे पियो चए साईं तव्हांजी तौरेत में तारीफ़ न आहे तौरेत में तारीफ़ कान्हे त नंढड़ो जज्बे में उथी तो चए पीउ खे ग़लत थो ॻाल्हाए बाबा ग़लत थो ॻाल्हाए मोहम्मद मुस्तफ़ा जी तौरेत जे वर्क ते तारीफ़ लिखी वई आहे अल्लाह नंढड़े ईअं चयो हुज़ूर जे निहारे निमाना नेण खणी चवे थो सोना सुहिणा सुहिणा पढ़ायो कलमो त मुसलमान थिया नंढड़े कलमो पढ़ियो आहे कलमो पढ़ी बीठो तम परवाज़ थियो अथसि अबो थो चए मुंहिंजो बचो आहे मां खणा नबी साईं फरमायो परे थी हाणे तुंहिंजो न आहे मां मोहम्मद जो कलमो पढ़ियो अथई गुस्ल बि मां ॾेवारींदो मां जनाज़ो बि मां मोहम्मद पढ़ंदो मां अल्लाह करे अहिड़े नबीअ जी निंड में ज़ियारत थिए आमीन नथो चए आख़िरी वाक़ियो हुज़ूर वटि हिकिड़ो काफ़िर हुयो अॻ में पोइ मुस्लमान थियो पर कुराड़प में कलमो पढ़े छामें कुराड़प में पिछाड़ीअ में कलमो पढ़ी मुसलमान थियो नबी साईं खे चई अल्लाह जा रसूल कुफर जे दौर में वॾा नेकीअ जा कम कया अथमि
सवाब मिलंदो के न मिलंदो के न नबी से फरमायो ज़रे जो सवाब न मिलंदुई न मिलंदुई अर्ज़ के सोना जबलन जे दियूं नेकियूं सवाब मिलंदो के न नबी से फरमायो ये बयान कर लफ्ज़ बुझा सोना मुझू डाचू दहन महीनन जू भुक्यूं गुम थी वयूं रात जो गोलींदो पियो वता छो त 10 महीनन जू ढुक्यूं डाचू अरबन के डाचू प्यारियूं कुरान तो चए इज़ शम्सु कुव्विरत व इज़न नुजूमुन कदरत व इज़ल सुयरत वैज़ल इशार उतलत जम जो डी दीनो सिजु वेडो वेनो कागज जिया सितारा छणी किरी पौंदा ये वड फड़ियूं मींह जूं कड़ियूं वसदियूं ऐं 3 नंबर में जबल हलाया वेंदा दुकी दुकी पाण में थकाव ॾींदा ईअं ख़त्म थींदा जी कपन जे कुटण मां दज़ल करंदी आहे ऐं 10 महीननि जूं ढुकियूं डाचूं वॻनि जा वॻ क़यामत ॾींहुं रुलंदा वतंदा तोखो वॻ वराइण वारो न लभंदो मारे कली जाए जंहिं सोना डाचूं ॻोल्हियां पियो आख़िर डाचूं जबलनि में लथम रात जो टाइम आहे उन्हनि खे रसो विझी काहे आहिनि हिकिड़े रहीस जे ओताक ते आहिनि रहीस मानी बि खाराई रहीस बिस्तरो बि ॾिनो हाथ निंड कर अञा कचहरी पियो कयां रहीस सां अधरा थी वई रड़ियूं पइजी वयूं वलदत 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 रहीस खे चयूं तुंहिंजे घर में न्याणी जाई आहे न्याणी जाई आहे रहीस चयो फक़तलूहा कत्ल करे छॾियोसि कत्ल करे छॾियोसि मां चयोमांसि रहीस न्याणी न मार इहा मूंखे ॾे पोयां नथा सुभाणे अल्लाह कयो 2 मिंट बचाइण बाक़ी हे असांजो पंहिंजो जलसो आहे ॿाहिरियां महिमान वाज़ कनि डॉक्टर साहब जा बच्चा वाज़ कनि त असांजो अंदरि ठरे उथी नारो उथी रहीस चयो कत्ल कयोसि मां चयोमांसि न्याणी न मार रहीस इहा मूंखे ॾे के चरियो त नाहे बच्चा केरु ॾींदो आहे हा न चयोमांसि हे 2 डाचूं ढुकियूं आहिनि 10 महीननि जूं इहे तूं खण न्याणी मूंखे ॾे कंहिं घर वियो अधरा जे टाइम ते हे कपिड़े में न्याणी वेड़े आयो मूंखे चई जल्दी कर न्याणी इहे खयूं आहिनि हे डाचूं छॾियूं आहिनि ॾाचनि ते हुनजी दिलि हुरकी पई आहे डाचूं छॾियमि न्याणी खणी आयमि सोना इएं पालियोमांसि जीअं पुटनि खे पालीबो आहे सोना एॾी ख़िदमत कईमांसि नंढे मां वॾी थी आहे कुलनि ते खणी मके जे हितनि में पियो घुमायांसि सोना पुटनि जीअं पालियोमांसि सोना जेको अंगल कंदी उहो बि मञींदोमांसि सोना वॾी थी आहे शादी कराईमांसि जीअं पुट फरमाइबान सोना अजूरो मिलंदो की न नबी साईं चयो न चई सोना हिकु न्याणी न 300 न्याणियूं आज़ाद करायूं तमाए 300 न्याणियूं 100 डाचूं ॾिनियूं तमाए अजूरो मिलंदो की न नबी साईं चयो न कुरारा अजूरो न मिलंदुई पर हिकिड़ी ॻाल्हि आहे इन न्याणियुनि जी दुआ थी थी जो पिछाड़ीअ में रब कलमो ऐं क़ुरान नसीब कयो ॾाढो चओ सुभान अल्लाह नबी साईं दा चवनि कुरान में माण्हू ॾुखियो ईमान आणींदा आहिनि चवंदा आहिनि हाणे पिछाड़ी आहे पेर कबर में अबे ॾाॾे जो दीन न छॾींदुसि पर कुरारा मुबारक थी भाकुर त मां सां पा
पाए हुजूर खो खुशी मो गोढ़ा किरी प्यान उरारा मुबारक थी इन न्याणिन जी दुआ थी जो रब कलमो ए कुरान नसीब अल्लाह ताला मुझे लफ्जन के कबूल करे ये जमया वेठा इए वेजो दुआ थी आखिर में पर माखे ये चिट्ठी मिली आ इनते इए दुआ थो घुरा हथ मथे नथो खणा न त ता अचण जा भी ॾाढा भॼण जा भी हा मारे तकियो दुआ थो घुरा अल्लाह ताला शेरमन मुगेरी साहब जी इज्जत के मथे करे आमीन जौरा दिया अल्लाह ताला उन जो परेशानियों खत्म फरमाए ऐं अल्लाह ताला उन जे भाउ फैसल मरहूम जेको दुनिया में लड़े हुआ अल्लाह ताला उन जी कबर बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला मियां गौस में चांग रहमतुल्लाह अलैह जी कबर भी बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला सोबे खान रहमतुल्लाह अलैह जी कबर भी जो बिस्त जो बाग बनाए अल्लाह ताला या बाना जेके बानी रब मरी तोले आया उन जो कबरा कुशा जू फरमा ऐ अल्लाह जेके मां लफ्ज चया ये चार लफ्ज हा इन मां आजिज़ जे दुआ के कबूल कजा मुसाफिर जी दुआ तू कबूल कनो है रब इन मुजाहिद शेरमन साहब जू परेशानी खत्म करे इन जी इज्जत के अन्या मथे कर जेके मरी विया उन जो कबरा बिस्त जा बाग बना चांगन साहब ने जलसे के खैर के मेहनत के अल्लाह ताला कबूल फरमा इन इदारे के क़यामत तक आबाद फरमा रब एड़ा कम असा को भी करा जो दर दर ते दरा खड़काए मानू के दीन जो होको जो रब दे सदी दावत मुंजा रब क़यामत जे दी असा के अर्श जी शान नसीब कजा ऐ अल्लाह दुनिया में रहाए तो दीन इस्लाम ते रहा मारे तो कलमे वारो मौत नसीब कजा आखिर दावा